लखी गुलाम शाह लग वजीराबाद रोड ते वेठल बागड़ी बिरादरी जे 7 घरनि खे बाहि में समूरो सामान सड़ी रख थी वियो, जंहिंजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MP मोहम्मद आरिफ खान मार नोटिस वरितो ऐं डिप्टी कमिश्नर शिकारपुर शकील अहमद अबड़ो खे हिदायत कंदे गरीब मिसकिन पोयत बागड़ी बिरादरियुनि खे खाधे पीते समेत मुतासिर में सामान विरायो वियो। सामान में खाधे पीते जो कचो पको राशन, टेंट, मच्छरदानियूं, पाणी पीअण जा कूलर ऐं खाधे पीते जा थांव कालीन पिण मुतासिर में तक़सीम कया विया। PPMP मोहम्मद आरिफ खान मार जी हिदायत ते डिप्टी कमिश्नर शिकारपुर शकील अहमद अबड़ो मुतासिरनि वटि ADC शिकारपुर, असिस्टेंट कमिश्नर लखी, मुख्तियार कार लखी, तपेदार अब्दुल कादिर भुट्टो ऐं वजीराबाद महर हाउस तरफां काउंसलर नियाज़ अली बुरड़ो, मौलाना मोहम्मद आरिफ महर ऐं मोहम्मद शेरल महर मुतासिर बागड़ियुनि वटि पहुची हर हिकु खानदान में समूरो सामान तक़सीम करे विरायो वियो। उन मौके ते मुतासिर बागड़ी बिरादरी जे माण्हुनि MP मोहम्मद आरिफ खान महर ऐं इंतजामिया जो शुक्रियो पिण अदा कयो। जी।